शिकारपुर भरसा रोड हादसे में फौत थी वियल पीपी जे जियालन जा मढ़ नौशेरो फिरोज आंदा विया। मढ़ घरनि में पहुचण ते कोहराम मची वियो। हर अख आली शहर में सोग छानियल। कोयटा मां पीपी जे जलसे तां मोटींदड़ जियालन जी शिकारपुर लॻ जन बाईपास ते कार कल्टी थी हुई, जंहिंमें पीपी तालके नौशेरो फिरोज जो सदर खलीफो शकील मेमण, नादिर चांडियो, ट्रांसपोर्टर घड़ो सगड़, केबल ऑपरेटर रिजवान उर्फ जोजी सूमरो, मुजफ्फर भुट्टो फौत थी विया हुआ। पीपी ज़िले नौशेरो फिरोज पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कारकुननि जे फौत थियण ते ॾुख जो इज़हार। पीटीआई चेयरमैन शाह महमूद कुरैशी खिलाफ साइफर केस की ॿुधणी। साइफर केस की ॿुधणी ऑफिशियल सीक्रेट एक्ट अदालत जो जज अबुल हसनात मोहम्मद जुल्करनैन करे रहियो आहे। जज पुछाणो कयो त छा अडियाला जेल में ट्रायल जो को नोटिफिकेशन आयो आहे। अदालती अमले जवाब ॾिनो त अञा ताईं जेल ट्रायल जो को नोटिफिकेशन नाहे आयो। जज अबुल हसनात मोहम्मद जुल्करनैन चयो त जेल में ट्रायल जो नोटिफिकेशन अची वञे पोइ ॾिसूं था। सकरन वेझो ॻोठ माड़ी जलबाड़ी में 4 ॻोठाणनि जे क़त्ल वारे केस जी सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। प्रोसिक्यूटर जनरल सिंध ऐं एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अदालत में पेश। अदालत पुलिस की रिपोर्ट से बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। जस्टिस नेमतुल्लाह फिलिपोटो चयो आहे त डीआईजी पाण तफ़सीली रिपोर्ट पेश थी वज़ाहत ॾे। अदालत केस की ॿुधणी 14 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन हक़मी तकबंदियुनि जी लिस्ट शाया करे छॾी। सिंध में कराची डिवीजन जी हिक सीट जो वाधारो। मुल्क में क़ौमी असेंबली जूं मजमूई सीटूं 326 ऐं सूबाई सीटूं 593 हूंदियूं। इलेक्शन कमीशन चयो आहे त पंजाब में क़ौमी असेंबली जूं 141 ऐं सूबाई 297, सिंध में क़ौमी असेंबली जूं 61 ऐं सूबाई 130, खैबर पख्तूनख्वा में क़ौमी असेंबली जूं 45 ऐं सूबाई 115, बलोचिस्तान में क़ौमी असेंबली जूं 16 ऐं सूबाई 51 सीटूं हूंदियूं। कराची डिवीजन में हिक सीट जी वाध खां पोइ एकीदीअ मां 22 थी वयूं आहिनि। पेट्रोल जो अघ बरक़रार। डीज़ल, घासलेट ऐं लाइट डीज़ल ऑयल जे अघनि में घटिताई। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल जे अघ में वाध या घटिताई न कई वई। डीज़ल जो अघु 7 रुपया फ़ी लीटर सस्तो थियण खां पोइ 299 रुपया 71 पैसा थी वियो। घासलेट 3 रुपया 82 पैसा ऐं लाइट डीज़ल ऑयल 4 रुपया 52 पैसा सस्तो। घासलेट जो नओं अघु 201 रुपया 16 पैसा ऐं लाइट डीज़ल जो 175 रुपया 93 पैसा फ़ी लीटर मुक़रर। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में फेरफार खां पोइ नवां अघु लागू थी विया। मुल्क के नई सोच ऐं नई तर्ज़ सियासत की ज़रूरत है। मुल्क के नौजवाननि की नुमाइंदगी को रांदीगर न मां कंदुसि। नून लीग महांगाई लीग है। अवाम के खबर है तो सियासत जा शोबाज आहिनि। 8 फरवरी से मुल्क के सरप्राइज़ ॾींदासीं। वज़ीर आज़म जियालो हूंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कोयटा में पार्टी की 56 यौम तासीस के जलसे के खिताब। संदसि चवणु आहे त नवाज़ लीग ऐं पीटीआई 8वीं तरमीम ख़त्म करण जो नारो लगाए रहियूं आहिनि। 8वीं तरमीम जो ख़ात्मो चाहींदड़ सूबनि जे वसीलनि ते धाड़ो हणणु चाहिनि था। पीपल्स पार्टी साज़िश खे कामयाब थियण न ॾींदी। पाकिस्तान में जेको लीडर क़ौम के अॻिते वठी वञणु चाहींदो आहे उनखे पोइ ते छिकींदड़ वॾियूं क़ुवतूं हूंदियूं आहिनि। उन्हनि ताक़तुनि खां डपु नाहे। असांखे अवाम मां उमीदूं आहिनि। जेको असांखे अचे थो उहो बिलावल खे सेखारिणो आहे। संदसि तरबियत करणी आहे। नौजवान जो लीडर बणाइणो आहे। बिलावल पाकिस्तान जो सभ खां नंढी उमिरि वारो वज़ीर आज़म बणिजंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो कोयटा में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हुननि वटि फॉर्मूला आहे त पाकिस्तान ऐं बलूचिस्तान खे कीअं मज़बूत करणो आहे। अमरीकी क़ौमी सलामती जे सलाहकार जॉन कर्बी चयो आहे त गज़ा मां ग़ैर ग़मालियुनि जी आज़ादीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि।
क़तर ऐं मिस्र सां जंगबंदी में वाधे जूं कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। जारी कयल बयान में जॉन कर्बी चयो त जंगबंदीअ खां पोइ 6 अमरीकी आज़ाद थी चुका। हिकु औरत अञा बि गुम आहे। इसराइल ॿीहर हमास जे पुठियां वञण जो फ़ैसिलो कंदो त उन खे अमरीकी हिमायत हासिल हूंदी।